तूं पंहिंजी साली जो ज़िक्र कयो मूंसां, जंहिंजी सूंहं में तूं ज़मीन ऐं आसमान मिलाए छॾियो। जी बॉस, इन में को बि शक कोन्हे त आशा हिकु ख़ूबसूरत छोकिरी आहे। अच्छा, आशा जी सूंहं जो ॿुधाए तूं मुंहिंजो इश्तियाक वधाए छॾ। पर हिकिड़ो प्रॉब्लम आहे सर, आशा ऑलरेडी जॉब पई करे। सो वॉट, असां खेसि सुठे में सुठो पैकेज ॾींदासीं। तूं कंहिं बि शइ खां न घबराए, मुंहिंजी तरफ़ां तूं वधि में वधि सुठो पैकेज हुनखे ऑफर करे छॾ। तव्हांजे बिहाफ ते ऑफर ॾिनी अथमांसि, पर मञे ई कोन पई। संदसि नाज़ नखरा ॾाढा आहिनि। चरिया हुसन वारा त नाज़ नखरा कंदा आहिनि न, सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे। तूं हिकु दफ़ो मां वटि वठी अचेसि, पोइ ॾिस त कीन थी हा करे। सर, जेकॾहिं अॼु राति तव्हां असां सां डिनर कयो त आशा सां बि मुलाक़ात थी वेंदी। अहिड़ी ॻाल्हि आहे त मां ज़रूरु ईंदुसि। थैंक यू सर। हा हा, चओ, कंहिं शइ जी ज़रूरत आहे छा? नो सर, तव्हां घणो कुझु ॾिनो आहे। मुंहिंजो प्रमोशन काफ़ी टाइम खां पेंडिंग में पियो आहे। डोंट वरी, तूं आशा खे एग्री कर, पंहिंजो प्रमोशन वठि। दिस इज़ प्रॉमिस विद यू। थैंक यू सर, थैंक यू सर। हाणे त आशा खे हर हाल में मञाईंदुसि। ओके, नाउ यू मे गो। थैंक यू सर। आशा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।